जय झूलेलाल दोस्तों। अॼु जे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त टीजड़ीअ जो असुर कीअं कजे, टीजड़ी माता कीअं पोखणी आहे, उनजी कथा कहिड़ी आहे, कथा खां पोइ अर्घ कीअं ॾिजे, लोॾो कीअं ॾिजे। इन जो वीडियो मां पहिरियों ई अपलोड करे चुकी आहियां। उनजी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में आहे, ज़रूरु चेक कजो। अचो त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी असुर कीअं कबो आहे। असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा। सावण जा ॾींहं भला रे भला। असुर सुबुह जो 3:30 खां 4:30 जे विच में कबो आहे। जय झूलेलाल। टीजड़ी आहे त असुर कंदासीं। 3:30 थिया आहिनि हाणे, त अचो असुर कयूं था पिया। सोना सभिनी खे सॾु करे त गॾिजी असुर कंदासीं। टीजड़ीअ में मुसाग जो इस्तेमालु कबो आहे, त सुबुह जो मुसाग जो सुगुन कबो आहे। पहिरियों तैयार थी करे उन खां पोइ असुर कबो आहे। असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा। असुर कंदासीं त केरु अकेला कंदा आहिनि, त के साहेड़ियुनि ऐं पाड़े वारनि सां माइटनि सां मिली करे गॾु असुर कंदा आहिनि। त इहे मुंहिंजियूं साहेड़ियूं ऐं पाड़े वारियूं जिन सां गॾु मां असुर कंदी आहियां। सभु थालियूं खणी अचनि पंहिंजूं पंहिंजूं और गॾिजी वेही खाईंदियूं आहिनि। रोटी कहिड़ी बि हुजे पर उन में रबड़ी हुअणु ज़रूरी आहे, ऐं रोटी बिना थूम बसर जे। पूरी रबड़ी बि खाईंदा आहिनि जाम ॼणा, और बिना थूम बसर जे भाॼी काई बि। और सभु गॾिजी वेही करे असुर कंदा आहिनि और ॻाल्हियूं कंदा आहिनि, हिक ॿिए खे मेहंदी ॾेखारींदा आहिनि पंहिंजी। जिन खे मेहंदी न लॻल आहे त उहे असुर जे टाइम ते बि मेहंदीअ जो सुगुन ज़रूरु कंदा आहिनि, और मुसाक ऐं रबड़ीअ जो सुगुन बि ज़रूरु करिणो आहे असुर में। असुर जो टाइम 3:30 खां 4:30 जे विच में। के हिनखे 5 बजे ताईं बि कंदा आहिनि, पर एक्चुअल टाइम जेको आहे 3:30 खां 4:30 आहे। सिज उभरण खां पहिरियों असुर कबो आहे। टीजड़ीअ ॾींहुं हर हिकु, चाहे छोकिरी हुजे या माई हुजे, उन्हनि जे हथनि ते मेहंदी भरियल हूंदी आहे, और केॾा न सुहिणा इहे हथ लॻंदा आहिनि। मेहंदी, मुसाक और उन सां गॾु रबड़ी, इहे 3 सुगुन ज़रूरु करणा आहिनि। पोइ सभु मिली टीजड़ी माता जा भॼन और गीत ॻाईंदा आहिनि और नचंदा टपंदा आहिनि। असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा, असुर जो थी उथा उथा मां तीजड़ी थी रखा। सावण जा ॾींहं भला रे भला, सावण जा ॾींहं भला रे भला। सावनिकता सला रे सला, सावनिकता सला रे सला। ऊर्जा थी न। अहिड़े नमूने सभु मिली करे असुर कंदा आहिनि। असुर खां पोइ के सुम्हंदा आहिनि, भई कंहिंखे अधु मुनो कलाकु सुम्हणो हुजे। सुम्हण खां पोइ तैयार थी करे, सनानु पाणी करे तैयार थी करे टीजड़ी माता ते जल चाढ़िबो आहे। जल जो लोटो, उन में खंडु विझबी आहे। खंडु विझी करे इहो जल जेको आहे टीजड़ी माता ते चाढ़िबो आहे, ऐं थोरो सो जल इन मां बचाइबो आहे जंहिंमां न्याणीअ खे अमृत ॾिबो आहे, ऐं थोरो जल जेको पाण खीर या चांहि पीजे उन में विझबो आहे। फेरा पाइबा आहिनि, लोॾो ॾिबो आहे, ऐं लोॾे में चइबो आहे, टीजड़ी माता हिंदोरे लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। ईअं 3 दफ़ा चवणो आहे। टीजड़ी माता हिंदोरे लोॾे, राणी पुॼे राज सां, असीं पुॼूं सुहाग भाग सां। ईअं चई टीजड़ी माता खे लोॾो ॾिबो आहे, अगरबत्ती घुमाइबी आहे, फेरा पाइबा आहिनि 5, मथो टेकबो आहे, ऐं माता खां आसीस घुरबी आहे त असां पंहिंजे घर वर सां ख़ुशि हुजूं।
अहिड़े नमूने असुर करे सुबुह जी पूॼा कबी आहे। उन खां पोइ शाम जी पूॼा यानी जेका कथा आहे, अर्घु कीअं ॾिजे, उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन बॉक्स में विधी आहे, उहा ज़रूरु ॾिसिजो। और तव्हांखे वीडियो कीअं लॻो कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो। और अहिड़ा कहिड़ा वीडियोस तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था सिंधियत सां रिलेटेड, त उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। जय झूलेलाल।